बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जेको असां पेपर सॉल्व करण वञूं पिया उहो आहे 25 अप्रैल 2024 जो लेक्चरशिप सिंधी वारो जेको पेपर थियो हुयो असां उनखे हल कंदासीं, जंहिंमें जेको आहे पहिरें हिसे में असां जेको आहे पहिरियों पेज हल कंदासीं ऐं ॿिए हिसे में जेको आहे ॿियो पेज जेको आहे असां उहो हल कंदासीं। हलूं था जेको आहे पहिरें सवाल जी तरफ़। इन में सवाल नंबर पहिरियों आहे, इहे लेक्चरारी जो पेपर आहे 25 अप्रैल ते जेको थी चुको आहे उनखे असां हल था कयूं। हिन में जेको सवाल नंबर पहिरियों आहे, मखदूम इन में आहे मखदूम बिलावल जो तालुक़ तसव्वुफ़ जे कहिड़े सिलसिले सां हो। हिन में जेके सही ऑप्शन आहे उहो आहे सरवर्दी। जेको असां सवाल नंबर ॿियों आहे असांजो सवाल नंबर ॿियों आहे, दौला दरिया ख़ान सिंध जे कहिड़े समय हुक्मरान जो वज़ीर हो। त इहो जेको हुयो त हाणे इहो हुयो ॼाम निज़ामुद्दीन या ॼाम नदू। इन में जेके ऑप्शन सी आहे या ऑप्शन जेको हिन में डी आहे, इहे जेके ॿई बराबरि आहिनि। ॼाम निज़ामुद्दीन खे जेको आहे ॼाम नदू बि चवंदा हुआ। त इहे जेके आहिनि सी या डी जंहिं बि ऑप्शन कयो हूंदो ॿिन्हीअ खे जेको आहे सही नंबर मिलंदो। टियों ॾिसो, इस्माइली मुबलगन जे कलाम खे डैश कोठिजे थो। मुबलगन जे कलाम खे गिनान चयो वेंदो आहे, त हिन जो डी ऑप्शन सही आहे। सवाल नंबर चौथों आहे, मीर अब्दुल हुसैन सांगी डैश जो शाइर हो। मीर अब्दुल हुसैन खान सांगी जेको आहे गज़ल जो शाइर हुयो, त इन जो जेको आहे बी ऑप्शन उहो सही आहे। हाणे आहे असांजो सवाल नंबर 5, खीरथर जबल खे काछे जा माण्हू डैश चवंदा आहिनि। खीरथर जबल खे काछे जा माण्हू जेको आहिनि अछो जबल चवंदा आहिनि। हिन में जेको आहे मुतज़ाद मिलियो आहे, माण्हू चवनि था कारो जबल सही आहे, पर उहो जेको आहे इहो कोई मुतज़ाद न आहे। जेकॾहिं मैट्रिक जी तव्हां आसान सिंधी वारी बुक खणंदव जेका निसाब में शामिलु आहे, त उन में तव्हांखे उन जे सबक़ में मिली वेंदो त गोरख हिल स्टेशन वारो जेको सबक़ आहे उन में मिली वेंदो त जेको खीरथर जबल खे काछे जा माण्हू डैश जबल चवंदा आहिनि, उहो अछो जबल। बिल्कुलु उहा लाइन खणी वई आहे हुतां ई। उन खां पोइ हाणे आहे, किंजर जी लफ़्ज़ी माना डैश आहे। जेको ही सवाल आहे इहो जेको रिपीट थी चुको आहे, 2-3 चकर अॻे बि अची चुको आहे, हिन दफ़े बि आयो आहे। ऐं हिन जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि त इहो जेको आहे इहो बि मैट्रिक जी बुक में सबक़ आहे, उन मां खयल आहे। किंजर लफ़्ज़ी माना आहे घणाई, त इन जो ए ऑप्शन सही आहे। हाणे ॾिसूं था, हेठिन आलमनि मां लोक अदब जे सभिनी सिन्फ़नि ते तहक़ीक़ी कमु कयो आहे। हाणे इन में आहे डॉक्टर गुलाम अली अलाना, डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदीलो और डॉक्टर शम्स उरसाणी। हिन में लोक अदब में सभिनी खां वधीक जेको कमु कयो आहे डॉक्टर नबी बख्श बलोच कयो आहे, त हिन जो बी ऑप्शन सही आहे। सवाल नंबर 8 ते सवाल नंबर 8 खे ॾिसूं था, किताब सिंधी गज़ल जी औसर कंहिंजी तहक़ीक़ आहे। बी ऑप्शन हिन जो सही आहे, त हिन जो जेको आहे डॉक्टर अयाज़ कादरी। हिन जो जेको आहे किताब सिंधी गज़ल जी औसर कंहिंजी तहक़ीक़ आहे, त हिन जो ऑप्शन बी सही आहे, डॉक्टर अयाज़ कादरी। सवाल नंबर 9 आहे, तूं हले हा त वधीक फ़ाइदो थिए हा, हिन जुमिले जो सीगो ॿुधायो। सीगो हिन जो जेको आहे त इन में तव्हां ॾिसंदो सीगो बयान ई नथो थी सघे। सीगो अमर जेको हूंदो आहे उहो बि अमर मतिलबु हुकुम ई आहे, हुकुम ॾियणो हूंदो आहे, पर हिते इनखे शर्त रखे थो जेकॾहिं तूं हले हा त वधीक फ़ाइदो थिए हा, त हिन जो ऑप्शन बी सही थींदो। इहो जेको आहे सीगो शर्ती आहे। उन खां पोइ सवाल नंबर 10 आहे, शाह साईं नूरीअ जो ज़िक्र कहिड़ी सुर में कयो आहे। इहो सवाल बि मतिलबु ईंदो रहंदो आहे, 2-3 जेके पास पेपरनि में अची चुको आहे, मैट्रिक जी बुक में आहे, उन मां इहो खयो वियो आहे त शाह साईं नूरी जो ज़िक्र सुर कामोद में कयो आहे। इन जो डी ऑप्शन सही आहे। उन खां पोइ आहे सवाल नंबर 11, साख्तियात जो नज़रियो कहिड़े मग़रबी आलम ॾिनो आहे। हिन फ्रेडिनट डी सोसियर। इन खां पोइ आहे सवाल नंबर 12, तहक़ीक़ जो फ़न किताब हेठनि मां कहिड़े लेखक जो लिखियलु आहे। तहक़ीक़ जो फ़न जेको आहे डॉक्टर गुलाम हुसैन पठान जो लिखियलु आहे, त इन जो ऑप्शन ए सही आहे। सवाल नंबर असांजो 13 आहे, कलाम जेको आहे भारत मां हीरो ठुकर जेको आहे हुन ॻोल्हे इहो रखियो हुयो, त इहो आहे बी ऑप्शन सही। सवाल नंबर 14 आहे, लोक अदब जी कहिड़ी सिंफ में पाया बंद ठोप कम ईंदा आहिनि। लोक अदब जी जेका उहा गुजारात आहे हुन में जेका आहिनि बंद ॻोल्हिया वेंदा आहिनि या जेके आहिनि पाया ॻोल्हिया वेंदा आहिनि, त डी ऑप्शन हिन जो सही आहे। सवाल नंबर इन जो 15 आहे, मिर्ज़ा कलीच बेग मुकालतुल हिकमत तर्जुमो करे पेश कयो, उन जो असल लेखक केरु हो, त हिन जो
असल लेखक जेको हुयो लॉर्ड बेकन्स हुयो, त हिन जो बी ऑप्शन सही आहे। हाणे असां ॾिसूं था सवाल नंबर 16 खे। पर 16 खे ॾिसूं था। सवाल नंबर 16 आहे ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि। हाणे ॾिसो हिन सवाल खे सम्झण जी ॻाल्हि आहे। वैसे ज़मीर जा जेके आहिनि 7 क़िस्म हूंदा आहिनि, पर इन्हनि पुछियो आहे ज़मीर ख़ालिस जा केतिरा क़िस्म आहिनि। त ज़मीर ख़ालिस जा जेके आहिनि 3 क़िस्म आहिनि। कीअं? हिकु ज़मीर मुतकल्लिम, हिकु ज़मीर हाज़िर ऐं हिकु ज़मीर ग़ाइब। त हिन जो जेको आहे ऑप्शन बी सही थींदो। सवाल नंबर 17 आहे जुमन चरण कहिड़ी सिन्फ़ जे करे मशहूरी हासिल कई। त जुमन चरण जेको आहे मदह जो जेको हुयो मदह जी सिन्फ़ जे करे जेको आहे मशहूरी हासिल कई। त हिन जो ऑप्शन सी सही आहे। सवाल नंबर 18 आहे असांजो नूर जणवजे जो किताब इहो मज़हब वेशी न आहे, मुहज़ब वेशी जेको आहे अदब जी कहिड़ी सिन्फ़ ते लिखियलु आहे। त इहो जेको आहे हिन ते नॉवेल ते लिखियलु आहे। हिन जी जेका सिन्फ़ आहे नॉवेल आहे। हिन जो सी ऑप्शन सही आहे। सवाल नंबर 19 आहे असांजो ऐं हिन जेको पार्ट मां ठाहियो आहे उन पार्ट जो आख़िरी इहो सवाल सम्झो जेको ॿियो हिसो आहे। मां ॿियो पेज उहो जेको आहे ॿी वीडियो में ठाहींदीमांव, छो त वीडियो तमामु वॾी थींदी थी वञे। इहो असांजो लास्ट सवाल आहे हिन हिसे मां। शाइरी जी सिन्फ़ ठप्पो जो तालुक़ु कहिड़ी ॿोली सां आहे। त इहो जेको आहे ऑप्शन हिन जो सी सही आहे। पश्तो ॿोली सां हिन जो तालुक़ु आहे। इहो हुया अॼु जा असांजे जेके लेक्चरारी जो 25 तारीख़ वारो पेपर थियो आहे उन जा जेको 19 सवाल पहिरें हिसे वारा असां सॉल्व कया आहिनि। उमेद आहे त इन में का बि ग़लती न हूंदी। जेकॾहिं का बि ग़लती हुजे त कमेंट लाज़मी कजो आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं हिकिड़ा मुंहिंजो अर्ज़ु आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट लाज़मी कजो ऐं बेल आइकन जे बटन खे बि लाज़मी प्रेस कजो त जीअं हर नई जेका वीडियो आहे उहा तव्हां ताईं पंहिंजे टाइमली पहुची सघे। हाणे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।